मीरपुर साकरो में आबादगारनि जी सिंधु दरिया मां निकिरंदड़ 6 तकरारी कैनाल जे ख़िलाफ़ ॿी गॾिजाणी मामू सोलंकी शादी हाल में मुनक़िद कई वई, जंहिं में सियासी समाजी शख़्सियतनि, आबादगारनि, हारियुनि, शहरियुनि ऐं सहाफ़ियुनि समेत सवे माण्हू शिरकत कई। गॾिजाणी खे टाउन कमेटी मीरपुर साकरो जो चेयरमैन इक़बाल अहमद ख़ासि कयली, सियासी समाजी अॻवान रईस अयाज़ लाशारी, मोहम्मद याकूब समो, हाजी अब्दुल गनी गबोल, यूसुफ शाहीन, कादिर मौली टोटो, डॉक्टर मोहम्मद हारून ख़ासि कयली, आमिर हुसैन हुदियो, वहीद रिंद, रज़ाक कलमती, इल्मुद्दीन रिंद, मुजाहिद कलमती ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त कैनाल असांजी ज़िंदगी ऐं मौत जो मसइलो आहिनि। असां ठठे वारा आख़िर में टेल में आहियूं। असां टेल वारनि वटि पाणी जो हमेशह शदीद खोट रहंदी हुई ऐं सिंधु दरिया मां निकिरंदड़ 6 तकरारी कैनाल जे करे आख़िरी वारनि ज़िलनि जूं ज़मीनूं बंजर थी वियूं आहिनि। माल मवेशी जानदार उञ मरी रहिया आहिनि। असांजे लाड़ वारे इलाइक़े में अॻु में ई पाणी जी शदीद खोट हूंदी हुई। वफ़ाक़ कैनाल वारो मंसूबो जोड़े समूरी सिंध ते एटम बम किरायो आहे। असांजी सिंध हर मादनियात सां मालामाल आहे। हितां जे माण्हुनि जे रोज़गार जो ज़रियो ज़राअत ऐं माल मवेशी ते आहे। हिन चयो त पाणी बचाइण लाइ असांखे माल मिल्कियत सां गॾु पंहिंजनि जान ऐं पंहिंजनि बचनि जो नज़रानो ॾियणो पियो त ॾींदासीं, पर कैनाल कंहिं बि सूरत में ठहण न ॾींदासीं। आबादगारनि फोरम जे अॻवाननि पारां तहरीक खे वसी करण लाइ डेल्टा बचायो तहरीक जो नालो रखियो वियो, जंहिं में फाइनल फ़ैसिलो कयो वियो त डेल्टा बचायो तहरीक पारां ईंदड़ 24 अप्रैल 2025 ते मकली खां ठठो प्रेस क्लब ताईं हज़ारे माण्हुनि जो तारीख़ी पैदल लॉन्ग मार्च कयो वेंदो। ऐं डेल्टा बचाओ एक्शन कमेटी जो नालो पाण अॼु हिनखे ॾियूं था। ऐं इहो मुसलसल न रुॻो कैनालनि जे मामले ते, पर जॾहिं बि पाण वटि पाणी जा मसइला थियनि था, पाण वटि ज़मीननि जा मामला थियनि था, पाण वटि ॿियूं समाजी बुरायूं थियनि थियूं, उहे मंशाती सूरत में हुजनि, आइस जी सूरत में हुजनि, उन्हनि सभिनि मामलनि ते हीउ हिकिड़ो शानदार प्लेटफॉर्म आहे जेको पाण सभु माण्हू गॾिजी उनखे अॻिते खणंदासीं ऐं हर समाजी तोड़े सियासी बुराईअ ते पाण उन सॼे मामले खे लीड कंदासीं। हाणे ये जॾहिं डेल्टा बचाओ एक्शन कमेटी ठही आहे त ये डेल्टा बचाओ के पुछण खणी हलनि था तॾहिं बि हलण लाइ तयार आहियां। जो मूंखे चवनि था त तूं अॻवानी कर त अॻवानी करण लाइ तयार आहियां। मूंखे कंहिंजी वीसी नथी खपे, मूंखे कंहिंजो रुपयो नथो खपे, मूंखे कंहिंजो टको नथो खपे। ऐं को जागीरदार को सरमाएदार न आहियां, पर आऊं पंहिंजे टप विकिणी बि हिन मिशन खे हिन तहरीक खे अॻियां खणी हलो। मूंखे सर खपे थो त तव्हांजो साथ थो खपे। तव्हां मुंहिंजी आवाज़ में आवाज़ मिलाए पियो। कसम ख़ुदा जो मरी वेंदासीं, मरी वेंदासीं। पाणी न हूंदो छा रहंदो? इन जे करे आऊं तव्हां सभिनि दोस्तनि खे चवां थो, हीउ सिस्टम पंहिंजो आस्ते आस्ते वधे पियो। अॼु खां 10 ॾींहं अॻु में असीं वेठासीं, अधु माण्हू हुआसीं, अॼु असीं 100 माण्हू वेठा आहियूं। इन विच में पाण हिकिड़ो एहतजाज कयो